सांगड़ जे दे पीर बख्श गाहू मां स्कूल वेंदड़ नीगर के अगवा करण जी कोशिश कई वई आहे के कोठाणनि जवाबदार के सोगो करे बारड़े के छॾाए वरितो पिस्टल हथ करे वरितो आहे। सांगड़ मां खे ख़बर ॾियूं पिया त नीगर के अगवा करण जी कोशिश कई वई। कोठाणनि जवाबदार के सोगो करे बारड़े के छॾाए वरितो पिस्टल हथ करे वरितो। आगा कई पिया के सांगड़ जे दे पीर बख्श गाहू मां स्कूल वेंदड़ नीगर के अगवा करण जी कोशिश कई वई। कोठाणनि जवाबदार के सोगो करे बारड़े के छॾाए वरितो। सांगड़ जे दे पीर बख्श गाहू मां स्कूल वेंदड़ नीगर के अगवा करण जी कोशिश कई वई। कोठाणनि जवाबदार के सोगो करे बारड़े के छॾाए वरितो। तफ़सील मालूम सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अंजुम आफ्ताब खान जी। अंजुम आगा कजो। सांगड़ जमला वाले इलाइक़े मां पीर बख्श गाही जे ॻोठ वटां जेको मंज़िली थाने जी हद आहे सांगड़ थाने जी मंज़िल थानो वारो उन जी हद आहे उन मां सुबुह सवेर ॿारड़ो जेको गुलाम कादिर स्कूल वञी रहे ॿ हथियारबंद जेके मोटरसाइकिल ते सुवार ज़बरदस्ती अगवा करे विया जंहिं बाद कोठाणनि पिछो करे जेको आहे सो झुंडके जे खेवारी थाने जी हद में उन्हनि खे पकड़े पिस्तौल जेको उनखे छोकिरे खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जवाबदारनि खे जेको आहे सो खेवारी थाने ते पुलिस खणी गिरफ़्तार कयो आहे। अञा ताईं जेका जांच हलंदड़ आहे। जी महिरबानी मुंहिंजी अंजुम आगा करण लाइ।